द सिंधुवर्ल्ड.com जी पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि फुंजल, झोलदार या झूलदार, जामिन वठी छॾणु या ज़ामिन, ज़ामिन जोॻो या शहती, कमदार या हमराह, लालच या गाह। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। कंहिं समय में छोकिरनि ऐं छोकिरियुनि जो फुंजल पैजामो ऐं सलवार पाइणु फैशन लेखियो वेंदो हो। इल्ज़ाम हुजण ते मुंसिफ़ जामिन वठी छॾींदो आहे। गुथा अखर ॻाल्हाइणु जामिन जोॻे ॾोह आहे, सो पुलिस ई शर्ती ज़मानत क़बूल करे छॾे ॾींदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। दुकान ते पघार ते रखियल मददगार खे कमदार या हमराह चइबो आहे। खीरु ॾुअण वक़्तु साम्हूं रखियल गाहु गांइ लाइ लालच जो कमु कंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।